अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू ला तर्फ़अू अस्वातकुम फ़ौक़ सौतिन नबी फ़ौक़ सौतिन नबी वला तजहरू लहू बिलक़ौल कजहरि बअज़िकुम लिबअज़िन अन तहबत आमालुकुम व अंतुम ला तशऊरून। इन्नल्लज़ीन यग़ुज़्ज़ून अस्वातहुम इंद रसूलिल्लाह उलाइकल्लज़ीना इम्तहनल्लाहु क़ुलूबहुम लित्तक़वा लहुम मग़फ़िरतुन व अज्रुन अज़ीम। वक़ाल अन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नासि अजमईन। सदक़ल्लाह व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिक़ुल अमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। ईमानी जज्बे से बुलंद आवाज़ से दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिही अजमाईन। खुदा की क्या शान है
मोहम्मद मुस्तफा जाने ध्यान से चाहो खुदा की क्या शान है मोहम्मद मुस्तफा जाने बकामी मुस्तफा क्या है मोहम्मद का खुदा जाने वो अर्श के चिराग हैं मैं उनके कदमों की धूल हूँ हे ना वाला तो सफा बेजार बैठा है ध्यान चाहो ओ वो अर्श के चिराग हैं मैं उनके कदमों की धूल हूँ ऐ जिंदगी गवाहर मैं गुलामे रसूल हूँ। अल्हम्दुलिल्लाह अज 20 जनवरी सन 2025 बेमुताबिक 19 रजबुल मुरज्जब 1446 हिजरी सूमर जो ॾींहुं हंगारे जी रात अवां जे हिन ॻोठ मुबारक कल्होड़े में बिरादर अजीज हाफिज अली रज़ा कल्होड़ो अब्बासी साहब जे ख़ुसूसी दावत ते अल्हम्दुलिल्लाह अवां जी हिन ॻोठ में हिन ई मस्जिद में तक़रीबन हे 3 भेरो शिरकत नसीब थी आहे। अल्लाह करीम खां दुआ है शर अल्लाह करीम मुझो अचण सफ़र करण इते वेहण अवां खे ॿुधाइण अवां जो वेहण ॿुधण पंहिंजे बारगाह में कबूल फरमाए आमीन त चओ ॾाढिया ॿुधण ॿुधाइण खां बाद में शल रब करीम पहिरियों मूंखे बाद में अवां खे उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। माशाअल्लाह मगरिब खां वठी करे अवां अल्लाह जो क़ुरान ॿुधो आहे ऐं माशाअल्लाह नात ख़ानन जो नातियूं ॿुधियूं आहिनि। यकीनन अव्हां जो ईमान ताज़ो थियो हूंदो। मूंखे भी बिरादरन जो हुकुम आहे त कुछ वक्त मां भी तव्हांखे अल्लाह जो क़ुरान ॿुधायां ऐं अल्लाह जे क़ुरान इहो ऐलान करे छॾियो आहे त ही क़ुरान ॿुधण सां मोमिन जो ईमान वधंदो आहे। हवा कंहिंजो ईमान वधंदो आहे थोरो आवाज़ खे चिटो करेसि बाक़ी सही आहे थोरो चिटो करेसि। हवा क़ुरान ॿुधण सां कंहिंजो ईमान वधंदो आहे मोमिन जो माना मुनाफ़िक जो ईमान न वधंदो भले सॼो क़ुरान ॿुधाए। बहरहाल अवां जे हिन अॼोके प्रोग्राम जो उनवान आहे इश्क़ रसूल इश्क़ मुस्तफ़ा इश्क़ रसूल ॻाल्हि साॻी आहे। अल्लाह सां तक़रीबन कायनात में अचण वारन सभिनी नबीयन जो इश्क हूंदो आहे। अब नबीयन जो इश्क तो अल्लाह सां आहे ही आहे न। पोइ वरी नबीअ जे उम्मतुन जो पहिरियों अल्लाह जे नबीअ सां इश्क नबीअ जे करे वरी अल्लाह सां इश्क ईअं न। इहा ॻाल्हि अल्लाह क़ुरान मजीद में पाण कई त मुंहिंजे नबीअन मां सां इश्क रखियो त जन मुंहिंजे नबीअन सां साड़ कयो मां अल्लाह साड़ वारन खे नेस्तो नाबूद करे छॾियो पर मूं सां इश्क करण वारन नबीअन खे मां अल्लाह आसमान जे बुलंदिन ताईं पहुचाए छॾियो। सुभान अल्लाह चओ त मां क़ुरान पढ़ां न 13 सिपारो सूरत यूसुफ यह सजी सूरत हजरत यूसुफ अलैहिस्सलाम के बारे में अल्लाह से कुरान मजीद में फरमायो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम
नहनु नकुस्सु अलैका अहसनल क़सस बिमा औहैना इलैका हाज़ल कुरआन व इन कुंत मिन क़ब्लिही लमिनल गाफिलीन। मुबारक कलोड़े जे गोठ वारो अल्लाह जे ज़ाजो कसमा मुझो अकीदो आ मुझो ईमान आ मुझे वडण जो अकीदो आ आलिमन जो अकीदो आ बुजुर्गन जो अकीदो आ ए कुरान वो किताब आ जो पढ़ण द सवाब आ ए कुरान वो किताब आ जो समझण द सवाब आ ए कुरान वो किताब आ जो बुधण द सवाब आ पर खुदा जे ज़ाजो कसमा ए कुरान वो किताब आ जो खाली दीदार भी सवाब अल्लाह पूरे कुरान मजीद में हर नबी सा खिताब कयो आदम अलैहिस्सलाम सा खिताब कई अल्लाह फरमाता या आदम हजरत नूह सा खिताब कई अल्लाह फरमाता या नूह हजरत ईसा सा खिताब कई अल्लाह फरमाता या ईसा हजरत मूसा सा खिताब कई अल्लाह फरमाता या मूसा माना कमो बेसवालक नबी इंसान अल्लाह इन कुरान मजीद में खिताब कयो अल्लाह इन पंहिंजे प्यारे कुरान में पंहिंजे प्यारे कलाम में सभिनी नबियन सां ॻाल्हायो हिननि इंसाननि खे काई ख़बर न आहे अल्लाह कुरान में कहिड़ा नबियन सां खिताब कया हिननि खे काई ख़बर न आहे अल्लाह आदम अलैहिस्सलाम खे छा चयो हिननि खे काई ख़बर न आहे अल्लाह नूह अलैहिस्सलाम खे छा चयो हिननि खे काई ख़बर न आहे हे सभु उथंदा वञनि पिया छो इन जे करे त बिस्तरे में आराम करणो आहे हे सभु उथंदा वञनि पिया छो इन जे करे त कुरान घणो ॿुधो आहे हाणे आराम जी सभिनी खे ज़रूरत आहे ओ मुबारक कलोड़े वारो हीअ दुनिया त असांखे आराम करण जे लाइ त न मिली आहे आराम करण जे लाइ त क़बर आहे जिथे क़यामत ताईं तुंहिंजो आराम थींदो क़बर में तुंहिंजो आराम कोई न फिटाईंदो हिते कुरान सां यारी रख त तुंहिंजे क़बर में आराम ही आराम आहे हिते कुरान सां यारी रख त तुंहिंजे क़बर में सुकून ही सुकून आहे हिते हिन सोने के सीने सां लगा तुंहिंजे क़बर जन्नत जो बाग आहे हिते हिन सोने के पंहिंजे दिल में जाइ ॾे तुंहिंजे क़बर जन्नत जो बाग आहे हिन कुरान सां निभा त हे कुरान तोसां निभाए आ कुरान खां पुछ त कुरान तूं काथों आयो आहे हे कुरान तुंहिंजे तनज़ील मिनर रहमानिर रहीम बा कुरान अल्लाह वटो आयो आहे रहमान रहीम मांखे मोकिलियो आहे ओ कुरान तोखे केर खणी आयो आहे कुरान तो नज़ल बिहिर रूहुल अमीन ओ कुरान तो कहते नाज़िल थियो आहे तोखे खणी केर आयो आहे कुरान तो मांखे जिब्रील खणी आयो आहे ओ कुरान तो नाज़िल कंदे थियो आहे कुरान तो नुज़िल अला मुहम्मद नुज़िल अला मुहम्मद नुज़िल अला मुहम्मद बा कुरान मुहम्मद मुस्तफा ते नाज़िल थियो आहे ओ कुरान भला काथों आयो आहे कुरान तो फी लौह महफूज बा लोहे महफूज मां आखिरी आसमान ते त हिकड़े झटके में आयो आहे पर आखिरी आसमान ता इमामुल अंबिया ने 23 साल जे अरसे में आयो आहे ओ कुरान साजे करे आयो आहे कुरान तो ज़ालिकल किताब ला रैब फीहि हुदल लिल मुत्तकीन अल्लाह जो कुरान तो हे कुरान जंहिंमें कोई शक शुबो कोने हे कुरान जंहिंमें कोई एतबार न करे त काफिर थी मरे इन कुरान जो लफ्ज भी गलत न आहे हे कुरान समूरे जो समूरो सचो आहे इन कुरान जो हर सिपारो सचो इन कुरान जी हर सूरत सची इन कुरान जी हर आयत सची इन कुरान जो हर हरफ सचो ओ मुबारक कलोड़े जा मुसलमान इन कुरान जी ज़ेर भी
भी सच्ची इन कुरान की जबर भी सच्ची इन कुरान जो पेश भी सच्चो आओ शोध है कुरान बोकयो अल्लाह खनी आयो जिब्रील नाज़िल जो मोहम्मद मुस्तफा दे केड़ो मोहम्मद मुस्तफा ओ मोहम्मद मुस्तफा जंजला अबू जहल तवाफ तो करे काबतुल्लाह जे तो धारी अबू जहल फिरे थो अबू जहल दा पंहिंजो दोस्त मौजूद आओ इहो अबू जहल जेको चए थो त मोहम्मद जो कुरान न ॿुधो जॾहिं कुरान पढ़े त आंगुरियूं विझो पंहिंजे कननि में उहो अबू जहल जेको अबू जहल थो चए त मोहम्मद जे चेहरे की ज़ियारत न कयो कहिड़ो अबू जहल उहो अबू जहल जेको मुंहिंजे साईं जे मथां ओझड़ियूं थो छॾाए कहिड़ो अबू जहल उहो अबू जहल जेको मथां वञी करे पत्थर थो छॾाए हेठां मुंहिंजो मदीने वारो साईं वेठो आहे अल्लाह फरमायो जिब्रील जी रब्बे जली ए अबू जहल पत्थर जो छॾाए इन जे करे जो छॾाए त मोहम्मद खे ख़त्म कयां छो त मोहम्मद ख़त्म थी वेंदो मोहम्मद जा सहाबा ख़त्म थी वेंदा मोहम्मद ख़त्म थी वेंदो ए कुरान ख़त्म थी वेंदो मोहम्मद ख़त्म थी वेंदो मोहम्मद जो दीन ख़त्म थी वेंदो मोहम्मद ख़त्म थी वेंदो मोहम्मद जा चौकीदार ख़त्म थी वेंदा मोहम्मद जा पहरेदार ख़त्म थी वेंदा लबैक चई करे तिरीअ ते जान रखण वारा ख़त्म थी वेंदा मोहम्मद ख़त्म माना मोहम्मद जो दीन ख़त्म मोहम्मद ख़त्म माना मोहम्मद जो इस्लाम ख़त्म ए पत्थर जो छलाए त मोहम्मद खे मारिया अल्लाह फरमायो जिब्रील जी रब्बे जलील वञण पत्थर के पंहिंजे परन में झपेस अल्लाह साजे करे भला अल्लाह फरमायो त अबू जहल चए थो त मां मोहम्मद खे ख़त्म कयां लेकिन मां अल्लाह पंहिंजे मोहम्मद खे ख़त्म करण नथो चाहियां मां अल्लाह पंहिंजे मोहम्मद जे दीन खे पूरी कायनात में पहुंचाइण थो चाहियां क़यामत जे ॾियारे जीअं मुंहिंजे उम्मत जी उम्मत मोहम्मद जी उम्मत सभिनी उम्मत खां मथे हुजे अल्लाह अकबर कबीरा मां पंहिंजे ॻाल्हि ते मोटी अचां कहिड़ो मुंहिंजो मोहम्मद मुस्तफा उहो मुंहिंजो मोहम्मद मुस्तफा ओ मुबारक कलोड़े जे ॻोठ वारो हाफ़िज़ अली रज़ा जे जलसे में अचण वारो ओ मौला हाफ़िज़ अली रज़ा जे दावत ते अचण वारो इश्क मुस्तफा जे कॉन्फ्रेंस में अचण वारो तव्हां त हुन मोहम्मद मुस्तफा जा उम्मती आहियो जंहिं मोहम्मद मुस्तफा जे लाइ कैसर किसरा जा तसरात ॿिया हाओ उहो मोहम्मद मुस्तफा जंहिं मोहम्मद मुस्तफा जे लाइ मुसलमाननि जा तसरात ॿिया हाओ पर अबू जहल जो तासुर थो ॿुधायां अबू जहल बैतुल्लाह जे साम्हूं बैतुल्लाह जे तो तरफ़ फिरे थो तवाफ जो करे बैतुल्लाह जो अबू जहल सां पंहिंजो साथी गॾायो पुछादो करे अबू जहल ॿुधा त भला जेको मोहम्मद हाणे आयो आहे जेको मोहम्मद नबूवत जी दावा थो करे जेको मोहम्मद आखिरी नबी हुजण जी दावा थो करे अबू जहल ॿुधा त भला तूं उन लाइ कहिड़ा तसर थो ॾे ओ मुबारक कलहोरे वारो अबू जहल जेको जवाब पंहिंजे दोस्त खे ॾिनो अबू जहल जेको जवाब पंहिंजे चाहींदड़ खे ॾिनो जेको जवाब पंहिंजे यार खे ॾिनो अॼु बि उहो किताबनि में मौजूद आहे अबू जहल पंहिंजे यार खे चयो हाओ यार हाओ यार हाओ यार कहिड़ो तो मोहम्मद जे लाइ पुछा करे 40 साल असां में रहियो आहे जंहिं मोहम्मद 40 सालनि में कोई कूड़ न ॻाल्हायो आहे हाणे उहो मोहम्मद अल्लाह ते कहिड़ो कूड़ ॻाल्हाईंदो चई 40 साल जंहिं मोहम्मद माण्हुनि सां कूड़ न ॻाल्हायो आहे 40 सालनि खां पोइ उहो अल्लाह ते कहिड़ो कूड़ ॻाल्हाईंदो मां अबू जहल बि पंहिंजे ज़ुबान सां चवां थो त मोहम्मद जो अल्लाह बि सचो आहे मोहम्मद बि सचो आहे मोहम्मद जो क़ुरान बि सचो आहे सुभान अल्लाह चओ त सही इहो मुंहिंजो मोहम्मद मुस्तफा जो काफ़रनि चयो त मोहम्मद मुस्तफा सचो अबू जहल छा चयो ख़बर अथव अबू जहल चयो त खबरदार खबरदार मोहम्मद जो कुरान कोई न ॿुधे छो जेको मोहम्मद जो कुरान ॿुधंदो आहे अल्लाह मोहम्मद जे ज़ुबान में एॾो असर रखियो आहे अल्लाह मोहम्मद जे ज़ुबान में एॾो मिठास रखियो आहे अल्लाह मोहम्मद जे ज़ुबान में एॾी शीरनी रखी आहे ओ मुंहिंजा चाहींदड़ हो मुंहिंजा ताबेदार हो काफ़िरो ॿुधो मोहम्मद जो कुरान न ॿुधिजो भले मोहम्मद रड़ियूं करे कुरान पढ़े पर मोहम्मद जे कुरान खे न ॿुधिजो जंहिं वक़्तु मोहम्मद कुरान पढ़े पंहिंजो आंगुरियूं कननि में विझिजो
ये कल्ला बंद कजो आओ मुबारक कलोड़े वारा अज मां पैगाम थोड़े वजा तवजे सामत जाए अलाए वरी मुजी जिंदगी हो जे अलाए ना अलाए वरी मुलाकात थे अलाए ना अलाए वरी अचण थे अलाए ना अलाए वरी मुजी मुलाकात तहां सा अलाए कब्र सा छो त कब्र वारी भी हिकड़ी रात सामो अचण वारी आओ कब्र में भी हिकड़ी रात सुमणो आओ हे त कब्र जे फिक्र में राए ने हे त पंजे कारोबार जे फिक्र में हे त पंजे धंधे जे फिक्र में हे त पंजे डेठ वाठी जे फिक्र में हे त पंजे बंगलन जे वधाण जे फिक्र में हे जन जा हिकड़ो जरे बाद बधी वनो बहिन त चार थी वनो चार हिन त अठ थी वनो कने न सोचे त मुजी कब्र कड़ी आ कने न सोचे त मुजे कब्र में को बंदोबस्त आहे जिनन हे त सुकून वारी निंड सुमंदो आ इशा वारी नमाज में न पढ़े बेनमाजी जिस्मी पियो वरी सुबह जो 7 बजे उठो नमाज जा तख्ताई निकरी आओ नमाज जो टाइम ही पूरो थियो इनके त कोई टेंशन ना है तमाके कब्र में बे वणो आओ अल्लाहु अकबर कबीरा हे सुबह जी नमाज बिस्तरे में बे गुजारे काई परवाह ना है इन अखिन के सुकून जणो आओ इन अखिन के निंद जणी आओ ओ यार अखिन के सुकून त हिन सोने साईं साईं दो आओ अखिन के सुकून त हिन कुरान साईं दो आओ तुझे दिल के इत्मीनान कदे भी नहीं दो छो त अल्लाह कुरान मजीद में कह छड़ो आओ अल्लज़ीना आमनू व तत्मइन्नु कुलूबुहुम बिज़िक्रिल्लाह अल्लाह बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल कुलूब जेको डाडा सुभान अल्लाह चवे मां दुआ तो कया अल्लाह उनके अज रात में मदीने वाले साईं की ज़ियारत नसीब करे जेको डाडा सुभान अल्लाह चवे अल्लाह करे सुभाणे उनके मदीने वजण जी खुशखबरी मिले मां चयो त अल्लाहु अकबर कबीरा इन जे सुबह जी नमाज बिस्तरे में काई परवाह ना है 8 बजे धंधे दे उठियो भला कपड़ा पाए भला तड़ करे निकरियो काई परवाह ना है वरी ज़ोहर जी नमाज पंहिंजे कारोबार में वरी असर जी नमाज कारोबार बंद करण में वरी मगरिब जी नमाज घर पहुंचण में इशा जी नमाज अचे जो थकियो आयो सॼे ॾींहं जो सुम्ही जो पियो त इशा जी नमाज भी उते आओ यार तो के केड़ी खबर अलाए सुभाणे तुझी अखि खुले अलाए न तू जो बेनमाजी थी कब्र में वनी न केड़ो मोहनी ने तू तो कोशिश कर जे सुबह तुझी अखि न खुले जे कब्र में तुझी अखि खुले फरिश्ता तो को पुछात त तुझा जवाब नमाज दई छड़े तू तो कोशिश कर जे तुझी अखि सुबह न खुले जे कब्र में वनी फरिश्ता त तुझे सवालन जा जवाब सुनो कुरान तू तो कोशिश कर उत्तर साबित कुरान की तिलावत करो रात में कुरान की तिलावत करो मंझंदो में कुरान की तिलावत करो आओ मुझे साईं फरमायो आओ मुझे इमामुल अंबिया फरमायो आओ मुझे आका फरमायो देखो सुबह की नमाज का बाद में सूरत यासीन पढ़नो आओ अल्लाह उनके सजे ॾींहं जा मामलात हल करे छॾींदो आओ अल्लाह चवंदो आहे त मुंहिंजा माना तू सूरत यासीन पढ़ी करे निकतो आ घबरा जाना घबरा जाना हाने तुझा सब मामलात मां खुदा के हवाले थी आओ मां अल्लाह तुझे सजे ॾींहं जे मामलात के हल कनो मां हाने तुझो कम नाहे हाने सब कम तुझा मुंहिंजे हवाले थी आओ शाम ताईं मां तुझा टेंशन खत्म करे छॾींदो मां वरी मुंहिंजे साईं फरमायो जेको ज़ुहर जी नमाज पढ़ी सूरतुल फतह जी तिलावत कंदो आओ अल्लाह उनके तेज ताईं मौत न ॾींदो जेसिताईं उनके अल्लाह पंहिंजे अखियुनि सां मक्को ऐं मदीनो ॾेखारींदो पाण फरमायो जेको टिपरी जी नमाज खां पोइ सूरत अम्मे तसाअलून जी तिलावत कंदो आहे अल्लाह महशर जे मैदान में उनखे पंहिंजे अर्श जे शाम जे हेठां बीहारींदो ऐं पाण फरमायो जेको सिजदे जी नमाज पढ़ी सूरतुल वाक़िया जी तिलावत कंदो आहे अल्लाह उनजा समूरा रोज़ीअ जा मामला हल करे छॾींदो आहे आमिना जे लाल फरमायो जेको इशा जी नमाज पढ़ी सूरतुल मुल्क जी तिलावत
तिलावत कंदो आओ कब्र में जीअं पेर पाईंदो आहे त सूरतुल मुल्क पुॼी वेंदी आहे इहा मुल्क कब्र में झड़ो कंदी आहे फरिश्तन अचण वारनि खे चवंदी आहे ख़बरदार 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 हिन जी त मासां वॾी यारी हिन जी त मासां वॾी दोस्ती ख़बरदार जे मुंहिंजे यार खां तव्हां तकलीफ़ ॾिनी आहे उहो पन्नो में सूरतुल मुल्क वठंदी आहे उहो कलम में सूरतुल मुल्क वठंदी आहे मन रब्बुक जो जवाब बि ॾेई छॾींदी आहे मन नबीयुक जो जवाब बि ॾेई छॾींदी आहे मां दीनुक जो जवाब बि ॾेई छॾींदी आहे टई जवाब सूरतुल मुल्क ॾींदी आहे माना हिन जी सुबुह जी नमाज़ बि सोनी माना हिन जी ज़ुहर जी नमाज़ बि सोनी माना हिन जी असर जी नमाज़ बि सोनी माना हिन जी मगरिब जी नमाज़ बि सोनी माना हिन जे इशा जी नमाज़ सोनी माना ॾींहुं बि सोनो रात भी सोनी दुनिया भी सोनी जिंदगी भी सोनी कब्र भी सोनी बशर जो मैदान में सोनो आखिर में बागन बगलन वारी जन्नत जो मालिक बणजी वेंदो कुरान पढ़बो जेके थकिजी पिया ॾाढा चओ सुभान अल्लाह न थकिया या हर पर मूंखे दिलि यादि आहे पक सुभान अल्लाह भला हाणे चओ सुभान अल्लाह अल्लाह हाफ़िज़ अली रज़ा मूंखे चई वियो 2 कलाक पर मुंहिंजो इरादो आहे 3 कलाक ये तो वाकई माफ मगे हलिया गया गलती थी वही बा गलती थी माफ कजो अल्लाह कुरान जा आशिक थोरो चओ सुभान अल्लाह भला मां बि त ॾिसां न त वाकई जोश जज़्बो बि आहे या मां खे हरू भरू दा घर मां ॾाढा चओ न सुभान अल्लाह अल्लाहु अकबर कबीरा मां ॻाल्हि कयां पियो त अबू जेल पंहिंजे यारनि खे चई त मोहम्मद जो क़ुर न ॿुधजो छो त अल्लाह मोहम्मद जे ज़ुबान में वॾो असर रखियो आहे अल्लाह मोहम्मद जी ज़ुबान वॾी मिठी कई आहे अल्लाह मोहम्मद जे ज़ुबान में वॾो मिठाण रखियो आहे जेको बि मोहम्मद जो क़ुर ॿुधंदो आहे इहो मोहम्मद जो आशिक़ बणिजी वेंदो आहे मोहम्मद जो मस्तानो बणिजी वेंदो आहे मोहम्मद जो परवानो बणिजी वेंदो आहे मोहम्मद जे जुटीअ खे पंहिंजे अखियुनि ते खणी रखंदो आहे वरी चपन सां पियो चुमींदो आहे वरी मोहम्मद जे जुटीअ जे मिटीअ खे पंहिंजे अखियुनि जो सुरमो बणाईंदो आहे ओ मुबारक लोड़े वारो ख़ुदा जे ज़ात जो कसम जे इमाम लंबिया जे जुटीअ जी मिटी हाणे असांखे मिली वञे अल्लाह जे ज़ात जो कसम असां बि पंहिंजे अखियुनि जो सुरमो बणाईंदासीं कंहिं बि सुरमे जी ज़रूरत न आहे भले मके मदीने जो सुरमो मिले त बि न पाईंदासीं छड़ो इमाम अंबिया जे जुटीअ जी मिटी मिली वञे ख़ुदा जे ज़ात जो कसम पाक मोहम्मद करीम जे जुटीअ जी कही मिली वञे त अखियुनि ते रखो जिंदगी जे लाइ संभाले रखो हा मां पंहिंजी ॻाल्हि ते मोटी अचां अबू जेल पंहिंजे माण्हुनि खे चयो त यार ख़बरदार 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 मोहम्मद जो क़ुर न ॿुधो पर मुबारक कलोड़े वारो हिकिड़ी राति अहिड़ी आई तंहिं राति में चंड नज़र न पियो अचे अंधारीअ जी राति हुई हदीस जे किताबनि में ईंदो आहे अबू जेल जा सभु यार आया मोहम्मद मुस्तफा जे घर जे चौधारी ॿाहिरां बीही रहिया एतिरे नई किताबनि में ईंदो आहे ॿिया त आया पर अबू जहल पाण बि आयो मोहम्मद मुस्तफा जे घर जे ॿाहिरां बीही रहियो छाकाणि बीही रहिया मोहम्मद मुस्तफा जे ज़ुबान मां ॿुधनि पिया बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम गैरिल मग़लूबि अलैहिम वलल्लालीन कुरान जा आशिक़ दुरो ॾाढा त चओ सुभान अल्लाह अंधारी रात हुजूर जो कुरान ॿुधनि पिया मुसलमान हिकु बि न हुयो सभु केरु हुया ॻाल्हायो त सही काफ़िर सभु काफ़िर
नबी साईं जे घर जे चौधारी बिठा न रात जे अंधारे जो फायदो वठन था उतबो भी बीठो आ शेबो भी बीठो आ ब्या त पंहिंजी जाइ ते पर अबू जहल पाण भी बीठो आ अल्लाह है वाह मुंहिंजा साईं तुझे चपरन मुबारकन सां कुरान पढ़ण तो सदके वञा ये कायनात मोहम्मद जे चप्पन मुबारकन सां कुर्बान करे छॾे खुदा जो कसम अबू जहल जने राज अंधारी मां वापस मोटियो आ हिकड़े काफर जे हथ जियो बांगा बकते अबू जहल काडे ओ बुझेल तू त असांजो सरदार आ तू त असांखे झलींदो आ चवंदो आ त मोहम्मद जो क़ुरान न ॿुधो हे तू पाण कीअं ॿियो मोहम्मद जो क़ुरान ॿुधे असांखे इहा ॻाल्हि सम्झ में न आई हदीस जे किताबनि में ईंदो आ अबू जहल चयो यार मां हथ कढो त मां अॻिते वञा इहो साल मां कान कयो पर जेके पकड़े बीठा से बि पकड़े बीठा छॾण वारा किथे आ ओ अबू जहल ॿुधायो असांखे जो मना कंदो आ त मोहम्मद जो क़ुरान न ॿुधो पाण कीअं ॿियो मोहम्मद जो क़ुरान ॿुधे अबू जहल जो यार मांखे छॾियो त वञा ॿिए चकर में बि न छॾियो वरी टियों चकर ते यार मांखे छॾियो त मां वञा ही चई तोखे किथे छॾींदासीं ओ अबू जहल ॿुधा भला पाण कीअं आयो आ असांखे जो रोकींदो आ त मोहम्मद जो क़ुरान न ॿुधो वाह मुंहिंजा आमिना जलाल ओ मुंहिंजा साईं मां तुंहिंजे नाले तां कुर्बान मां तुझे इज्जत अजमत का कुर्बान वञायो मां तुझे शान वकार का कुर्बान वञायो जै मुझे साईं जे ला अल्लाह कुरान मजीद में पाण फरमायो अल्लाह फरमायो तवमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन ओ मुझा महबूब तो पूरे कायनात जला रहमत आओ ओ मुझा महबूब तो मुसलमान जला दे रहमत आओ पर मुझा महबूब तो काफर जला भी रहमत आओ वो मुझो साईं अबू जहल के ते उन बुधाई न शरीदासी अबू जहल तो चए हाओ यार जन्नत था बड़ो बला बुधो तो बुधाया चई बुधा छाजे करे तू पाण मोहम्मद जो कुरान बुधण आयो आओ हालांकि असा के त झलींदो आओ अबू जहल चयो आओ यार ताके जो सजदो बुधाया मां पंहिंजे बिस्तरे ते सुतो पियो हूंदो आओ सिधो सुम्हंदो आ पर मां अबू जहल के निंड कान ईंदी आओ वरी मां सॼे पासे फिरंदो आओ वरी मांखे अबू जहल के निंड न ईंदी आओ वरी मां खबे पासे फिरंदो आओ वरी मां अबू जहल के निंड न ईंदी आओ यार मां ॾाढो सुम्हंदो आ वॾा हीला कंदो आ त मांखे निंड अचे लेकिन मां अबू जहल के तेस ताईं पंहिंजे बिस्तरे ते निंड न ईंदी आ जेस ताईं मोहम्मद जे ज़ुबान वाए कुरान ॿुधंदो आ माना इमामुल अंबिया जो कुरान मुसलमान त ॿुधंदा हा पर काफर बि ॿुधंदा हा अबू जहल हुजूर जो कुरान ॿुधंदो हो चवंदो भी होयो त मोहम्मद भी सच्चो मोहम्मद जो अल्लाह भी सच्चो मोहम्मद जो कुरान भी सच्चो अबू जहल भला मञे नथो चवंदो त मञा इन जे करे नथो जो गरीब जो पुट यतीम मिस्कीन को वडेरो जे आ को बोताल जे आ पैसे वारो जे आ त मां अबू जहल हथ ते कलमो पढ़ा सा हथ ते छा पढ़ा सा कलमो पर पैसे वारो हो जे जायदाद वारो हो जे मां इन जे करे कलमो न दो पढ़ा त गरीब आ बाकी मां मञा तो त मोहम्मद सच्चो आ बापा जे गाल ते अजा टाइम इलाही थियो अल्लाह पंहिंजे महबूब के चयो त ओ मुंहिंजा महबूब मां हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो किस्सो तोखे ॿुधाया उहो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जंहिं यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजे अबे के चयो छा पंहिंजे अबे के चई त मुंहिंजा बाबा ओ मुंहिंजा अब्बा मां यूसुफ हिकिड़ो ख्वाब ॾिठो आहे अल्लाह जो क़ुरान तो चए क़ाल यूसुफ لأبيه يا أبت إني رأيت 11 كوكبا والشمس والقمر رأيتهم لي ساجدين
ओ मुंहिंजा बाबा मां यूसुफ रात हिकिड़ो ख्वाब ॾिठो आहे पुट तो कहिड़ो ख्वाब ॾिठो आहे बाबा मां ख्वाब में ॾिठो आहे मांखे सिज बि सजदो पियो करे बाबा मां ख्वाब में ॾिठो आहे मांखे चंड बि सजदो पियो करे बाबा मां ख्वाब में ॾिठो आहे 11 सितारा मांखे सजदो करनि पिया उलमा किराम तफसीर में लिखियो आहे सिज ऐं चंड मां मुराद अब्बो ऐं अम्मा 9 सितारनि मां मुराद यूसुफ अलैहिस्सलाम जा भाइर छो त वो भाइर जाड़ा हुया बाक़ी 9 भाइर वेगा हुया बिन्यामीन यूसुफ अलैहिस्सलाम ये ब भाइर पाण में सगा हुया हजरत यूसुफ अलैहिस्सलाम इन्हीं बिन्हीं भाइरनि सां ॾाढो प्यार कंदो हो हाणे बि तव्हां मुआशरे ते नज़र कयो माटेलनि भाइरनि जी हिक ॿिए सां ठुप कोन लॻंदी आहे अबे जो प्यार जे नंढी घरवारीअ जे ॿारनि सां थियो वॾी घरवारीअ जा ॿार सफ़ा बाहिजी वेंदा बंबोर के बाहि अचे ही अचे नंढी घरवारीअ जे ॿारनि सां जे बाबे खे प्यार थियो न बस नथो ॻाल्हाए सभु कावड़जी वेंदा इहा आहे या न आहे ॿ मायूं माना कमल आई आहे चङा भला माण्हू उन्हनि जी औलाद विढ़े थी चङा भला वॾी हैसियतुनि वारा अबे जो प्यार जे नंढनि पुटनि सां थियो न पोइ वॾा पुट चवंदा ठीक अबे खे कहिड़ी हिन में लालच आहे पुराणा बि असां वॾा बि असां पोइ बि प्यार नंढनि सां यूसुफ अलैहिस्सलाम याकूब अलैहिस्सलाम छा जो ख़बर अथव याकूब अलैहिस्सलाम जो क़ाल या बुनैया ला तक़सुस रुयाका अला इख़वतिक फयकीदू लक कैदा इन्न शैतान लिल इंसानि अदुव्वुम मुबीन याकूब अलैहिस्सलाम पंहिंजे पुट यूसुफ अलैहिस्सलाम खे चयो ओ मुंहिंजा पुट यूसुफ इहा ॻाल्हि पंहिंजे भाइरनि खे न ॿुधाइजांइ जे भाइरनि खे ॿुधाए त तुंहिंजा भाइर तुंहिंजा दुश्मन बणिजी वेंदा मां ॻाल्हि खे अॻिते हलाईंदो उगलाईंदो हलां छो त मूंखे मुख़्तसिर वक़्त में बयान बि ख़तम करणो आहे ऐं इश्क रसूल ते बि ॻाल्हाइणो आहे इश्क मुस्तफा ते बि ॻाल्हाइणो आहे तव्हांजे उनवान खे ज़ाया न करणो ऐं तव्हांखे निंड जो टाइम बि ॾियणो आहे घर वारा सभिनि जे इंतज़ार में हूंदा अलाए काॾे हलिया अलाए धाड़ेल न खणी आहे सभिनि जी निंड ई न ईंदी अलाए पुलिस न खणी वई निंड ई न ईंदी मां अमल जे न्यायनि खे ॿुधायां थो मां घबरायो न ओ मुंहिंजी अम्मा घबरायो न ओ मुंहिंजी भेण घबरायो न तव्हांजा अब्बा हिते अलाह वटि आहिनि तव्हांजा भाइर हिते अलाह वटि आहिनि जेको अलाह जे दर ते आयो न हुनखे धाड़ेल खणंदा न पुलिस खणंदी छो त अलाह जंहिंजो मुहाफ़िज़ आहे हुनखे कोई बि लहर लोलो नथो ॾेई सघे याकूब अलैहिस्सलाम पंहिंजे पुट खे चयो ओ यूसुफ पुट इहा ॻाल्हि पंहिंजे भाइरनि खे न ॿुधाइजांइ ओ मुंहिंजा पुट भाइर न त तव्हां सां दुश्मनी में अची वेंदा अलाह इहा ॻाल्हि अॻिते हली करे ॿुधाई मां ॻाल्हि खे शॉर्टकट कंदो हलां यूसुफ अलैहिस्सलाम जे भाइरनि चयो हाणे बाबे जो हिननि ॿिनि सां वॾो प्यार थी वियो आहे हाणे हिकिड़ो कमु करणो पवंदो या ॿिन्ही भाइरनि खे क़त्ल करणो पवंदो जे क़त्ल न कंदासीं त असांजी जान इन्हनि मां छुटंदी कोन अब तैयारी क्यों भाइरनि खे क़त्ल करणो आहे यूसुफ खे क़त्ल करणो आहे जे करे क़त्ल न कंदासीं त पोइ असांजी जान कोन छुटंदी बाबो हिननि सां वॾो प्यार पियो करे अल्लाह जो कुरान तो जे त कहीं चवण वारे उन्हनि खे चए त ला तक़तुलू यूसुफ व अलक़ूहु फी ग़याबतिल जुब्बे यूसुफ के कत्ल न कयो जे यूसुफ के कत्ल कंदो यूसुफ जे कत्ल वारी गेम सजी तव्हांजे गिजीअ में अची पवंदी यूसुफ के कंहिं खूह में फिटो कयो खूह में फिटो कंदो के काफ़िर वारा ईंदा त पाण यूसुफ के खणी वेंदा अल्लाह जो कुरान तो जे ला तक़तुलू यूसुफ व अलक़ूहु फी ग़याबतिल जुब्बे हाणे जॾहिं मशवरो थियो हाणे तय थियो त यूसुफ खे मारणो न आहे हलो त बाबे ॾे हलूं अल्लाह जो क़ुरान तो जे क़ालू या अबाना मालक ला तमन्ना अला यूसुफ व इन्ना लहू लनासिहून अरसिलहु मअना गदई
यरका व यलाबु व इन्ना लहु लहाफिज़ून। हाणे मुबारक कलोड़े वाला माने ख्याल कजाए यूसुफ अलैहिस्सलाम जा नव भाइर अबे वटाया चवंदा कालू या अबाना ला तमन्ना अला यूसुफ व इन्ना लहु लनासिहून। ओ बाबा तू यकीन त न कने असा के खबर आओ छो त बई पुट तो के डाडा प्यारा है इन जे करे असा तो के अर्ज रखना आया हूं। ओ बाबा इन के असा सा छडे ने यूसुफ अलैहिस्सलाम के असा ना छडे असा बकरी चारी दासे। यूसुफ अलैहिस्सलाम सामान वट बयो खेडनो रांद कंदो यूसुफ के कुछ कोन थींदो। यूसुफ अलैहिस्सलाम याकूब अलैहिस्सलाम पंजे पुटन के तो जे काल इन्नी लयहज़ुननी अन तज़हबू बिही व अखाफु अन याकुलहु الذئب وأنतुम अन्हु गाफिलून। ओ पुत्रो मा याकूब के खतरो दो दे खौफ दो दे इन थे जो ता बन कम में लगा प्याजो आई मुझे यूसुफ के को भीड़ की खाई वने मुझे यूसुफ के को ये जे भेड़िया खाई वने कोई पत्थर खाई वने उनन ते तो बाबा घबराना ओ बाबा घबराना कुछ कान थींदो। यूसुफ जा मुहाफिज असायो एनो अल्लाह ऐलान करे छयो त जिब्रील जी रब्बे जलील वन मुझे यूसुफ ने अल्लाह तुझे यूसुफ के साथ जवाओ कुरान तो देव औहैना इलैहि लतुनब्बि अल्लाहुम बि अमरिहिम हादा व हुम ला यशऊरून। कुरान जा आशिक दोरो डाडा त जो सुभान अल्लाह जेके नथा समझो उन्हनि ते मयार न आहे जेके समझो था उहे थोरो डाडा जो सुभान अल्लाह। अल्लाह ताला फरमायो मां जिब्रील के चयो जिब्रील जी रब्बे जलील वञ मुंहिंजे यूसुफ ने अल्लाह मूंखे छा करणो आहे मां जिब्रील के छा करणो आहे। अल्लाह फरमायो मां जिब्रील के चयो त यूसुफ जा ॿाहिर यूसुफ के खूह में उछलन पिया हो चाहिल पिया यूसुफ के खत्म करणो आहे मां चाहियां पियो त यूसुफ के वरन बुलंदनि ताईं पहुचाइणो आहे। इन जे करे वञो हे मुंहिंजे यूसुफ के खूह में उछलींदा ये पंहिंजा नूरानी पर वञी हेठां वेठा इन्हनि परनि में मुंहिंजे यूसुफ के विहार जी मुंहिंजे यूसुफ के काई तकलीफ़ न अचे। अल्लाह जो क़ुरान तो चए त मां पंहिंजे यूसुफ के चई छॾियो ओ मुंहिंजा यूसुफ घबरा न ओ मुंहिंजा यूसुफ हे तो के खूह में उछले करे चाहींदा त यूसुफ ख़त्म थी वञे वाह अल्लाह तो वायदो जो कया इन खूह मां तो के कढी जिब्रील जे परन मां तो के कढी मिस्र में पहुंचाए करे मिस्र जे बादशाही तख्त ते विहारे करे जे तो के मिस्र जो बादशाह न बनायो त मां खुदा खुदाई न आया तू घबरा न हे भले तो के खूह में उछलण पर जे मां खुदा तो के मिस्र जे बादशाही तख्त ते न विहारो त मां खुदा खुदाई न मुख्तसर कंदो वाला कुरान तो जय वबा वजाऊ अबाहुम इशाअन यबकून रोंदा आया पीर छा क्यों खबर न तफसीर में मुफस्सिरन छा लिखियो आहे यूसुफ अलैहिस्सलाम जो कुर्तो लाथो उन कुर्ते के वरी रत हयो रत हणी उन कुर्ते के वरी हिकड़ी लठ में ही टंगियो मथे जिन जो तवज्जो न थोरो हथ खणो मथे उन कुर्ते के छा कयो लठ में टंगियो पो वा लठ मथे खयो अचन पिया कुरान तो जे अबा हमेशा यबकून हजरत याकूब अलैहिस्सलाम वट आया और रोंदा आया अब्बा यूसुफ तो शहीद थियो छो अब्बा पकड़ यूसुफ के खाइयो कुरान तो जे दवा जाऊ अला कमीसिही बिदमिल कज़िब قال بل سولت لكم أنفسكم أمرا فصبر جميل والله المستعان على ما تصفون
यूसुफ अलैहिस्सलाम जो कुर्तो खणी पी वटाया बिद मिन कज़ब कूड़ी रत हणी आया कूड़ी रत बुजुर्ग ने तफसीर में लिखियो आ याकूब अलैहिस्सलाम वो कुर्तो ॾिसी करे पंहिंजे पुटनि खे चयो पुट मांखे इहो त ॿुधायो इहो बघड़ कहिड़ी यूनिवर्सिटी जो फारिग हुयो पुट मांखे इहो त ॿुधायो इहो बघड़ कहिड़े वॾे इदारे में पढ़ियो कहिड़े मदरसे में पढ़ियो जो मुझे यूसुफ के खाइयो कुर्ते के दरद हणियो पर कुर्ते के एकड़ो नंढरो भी नजर अथई बगड़ जो खाए हां त मुझे यूसुफ जो कुर्तो सजो फाटी पवे हां ई मुजा गुना बाहर जागे अंदर वारा त नारो ही कोंदा हाफिज अली रज़ा माखे वे यारे 2 कलाक देई पाण मानी खाने हलियो मानी मूसा गड कहे हां ना बा अल्लाह मोजी मानी अल्लाह रखी थी अल्लाह न रखी थी खबर ही ना ता सुभान अल्लाह चो हे सुभान अल्लाह ढरी दा कन ता चो ना सुभान अल्लाह जल्दी ता ने गोठ में नहीं तुम परेशान न थियो तो मौलवी अल्लाह हर हर ईंदो अल्लाह छा नहीं तुम जल्दी ता डाडा चो सुभान अल्लाह इन कान बल संवरत लकुम अनफुसुकुम अमरा मुजा पुत्रो मां ता जे मामले के समझी वियो माता जे मामले के समझियो पर सब्रुन जमील मां याकूब अलैहिस्सलाम सब्र जो कया सो त रब ऐलान करे चयो त इन्नल्लाह मअस्साबिरीन मां अल्लाह सब्र वारन सां गॾु अल्लाह जने सब्र वारन सां गॾु आहे त मां सब्र थो कयां सॼे किसे खे समेटे करे हलां अल्लाहु अकबर कबीरा हाणे तो हाफिज अली रज़ा अचेव हा हाफिज अली रज़ा अची वियो था मौलवीअ जे दाण ते अची वियो अलाए मौलवीअ सां ज़ुल्म पियो थिए अलाए छा न पियो थिए हे सुभान अल्लाह डरी पिया चवनि तूं कोन्हे हूंदे त को नारो हणंदे हूंदे त को इनखे जाॻाईंदे हाणे तूं चवें त ॾाढा चवनि सुभान अल्लाह नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा अजमत सहाबा नारे तकबीर हाफिज अली रज़ा चयो साईं तुंहिंजो इश्तिहार में नालो न आयो आहे इश्तिहार त निकिरी विया आहिनि पोइ मां चयो हाफिज अली रज़ा सां इश्तिहारनि वारो रिश्तो थो रही आहे तुंहिंजो हुकुम अखियुनि ते रखी पाण ई पहुची वञो पहुचियासीं कोन पहुतासीं थोरो ॾाढा चओ सुभान अल्लाह सॼी ॻाल्हि खे खणी हलां अॻिते खणी हलां यूसुफ अलैहिस्सलाम खे खूह मां कढियो ॿाहिरि ख़रीद कयूं वरी बाज़ार में खपायूं अब हिकिड़ो काफ़िलो आयो उन काफ़िले यूसुफ अलैहिस्सलाम खे ॾिठो पोइ डोल जे ज़रिए यूसुफ अलैहिस्सलाम खे कढियूं पोइ यूसुफ अलैहिस्सलाम खे खपायूं अॻिते सभा निकिरी था हलूं त अल्लाह कीअं थो पंहिंजे इश्क करण वारे यूसुफ खे तख़्त ते वेहारे अल्लाह हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम के बाजार में खपरायो मिस्र के बाजार में खपियो मिस्र के बाजार में खपण का बाद में हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम दे बादशाह जी घरवारी आशिक थी पई इहो भी सजो मसलो हलियो जो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो एड़ो वक्त आयो अल्लाह उनके तख्त ते वेहारियो हाने उनके भाइरन ने डुकर जियो भाइरन ने कहत जियो भाइरन ने खाइण ला कुछ न हो अन्न अनाज खाइण ला न हो हाणे नवई भाइर चवनि पिया पाण में चवनि पिया मिस्र जो जेको नओं बादशाह आयो आहे ॿुधण में आयो आहे ग़रीबनि खे बोरा थो भरे रे ॿुधण में आयो आहे त ॾाढो सखी आहे ॿुधण में आयो आहे त मिस्र जो जेको नओं चई बादशाह आयो आहे न इहो ॾाढो सखी आहे ग़रीबनि खे बोरा थो भरे रे हलो त भला असां बि हलूंसीं नवई भाइर यूसुफ अलैहिस्सलाम वटि आया यूसुफ अलैहिस्सलाम के चयूं ओ बादशाह सलामत असांजे इलाके में कहत जियो आहे खाइण लाइ अन्न कोन्हे भला ॾे त कुझु न हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम उन्हनि खे ॾिसी करे चयो आओ मां तव्हांखे ॾियां त थो पर ॿुधायो तव्हां केरु आहियो चई असां फिलण आहियूं चई तव्हांजो हिकिड़ो भाउ हुयो मिलण चई कहिड़ो असांजो भाउ चई जंहिंजो नालो हो यूसुफ आओ चई असांजो भाउ त हुयो चई हुनजो हिकिड़ो भाउ हुयो बिन्यामीन हा चई उहो बि हुयो पोइ तव्हां कहिड़ो यूसुफ सां वेधन कयो तव्हांखे
के याद किन लो चई हाओ इते सब हैरान थिया यूसुफ अलैहिस्सलाम जे मुंह में ॾिसण लगा इसी करे चवण लगा अदा वो यूसुफ तू तनाए भला लगे तो वो यूसुफ तू आ भा भला कीअं तू इते पहुतो आ चई माते अल्लाह फज़ल कयो आ करीम माते करम कयो आ रहीम माते रहम कयो आ अल्लाह माके बादशाही तख्त दे आयो आ मिस्र जो बादशाह बनायो आ तहां त मां सां वॾा ज़ुल्म कया सभिनि जे अखियुनि मां गोड़ा थी आयो रोई करे चवण लगा भा असांखे माफ़ कर असां खां वॾी ग़लती थी वई अल्लाह जो क़ुरान थो चए अल्लाह जे नबी यूसुफ अलैहिस्सलाम उन्हनि खे चयो क़ाल ला तस्रीब अलैकुम ओ मुझा भाइरो ये चावल भी तांगे न्या थो ये अट्टा भी तांगे न्या थो ये अन्न नाज भी तांगे न्या थो मां यूसुफ आया तहां जो पंजो मल्ला मां यूसुफ जो पंजो मल्ला अज मां तांगे दुखियो न शरीदो मावा काल ला तस्रीब अलैकुम अलयौम अज तांदे काई बयान नहीं अज मां यूसुफ वडी सखावत तो कया जेको अन्न मेरे खणी वजणो जे खणी वजो यूसुफ अलैहिस्सलाम के अल्लाह तख्त दे विहारियो वो भाइरन सां वडी सखावत की जी मक्के वारन मुझे साईं जे साहबा के वडियूं तकलीफूं ॾिनियूं हजरत बिलाल जे सीने ते गरम पत्थर रखी बिलाल के गरम वारीअ ते सुमारियूं वरी जरे मक्को पता जो वना साईं मक्के में आया एकड़े साहबी पंहिंजे ज़ुबान सां आवाज़ ॾींदे चयो अल यौम यौमुल मलहमा अल यौम यौमुल मलहमा अल यौम यौमुल मलहमा अज बदले जो ॾींहुं आहे अज तव्हां खां बदलो वठंदासीं अज तव्हां खां इंतकाम वठंदासीं तव्हां बीबी ज़ुनैरा जूं अखियूं कढियूं तव्हां बीबी सुमैया खे ॿ करे छॾियो तव्हां बीबी सुमैया जे पुत्र यासर के शहीद जो तव्हां बिलाल के गरम वारीअ ते सुमारियो बिलाल जे सीने ते गरम तव्हां पत्थर रखिया तव्हां खुबैब के फांसीअ ते चाढ़े छॾियो अल यौम यौमुल मलहमा अॼु तव्हां सां हिसाब किताब थींदो आमिना जे लाल फरमायो ओ मुंहिंजा साहबी इहो ऐलान कर ही ऐलान कर अल यौम यौमुल मलहमा अल यौम यौमुल मलहमा अॼु मां मुहम्मद कंहिं खां बि पलाद न वठंदो मान अॼु मां मुहम्मद सभिनी खे माफ़ करे छॾियो मान बस इश्क मुस्तफा ते हिकड़ी ॻाल्हि तव्हांजे ख़िदमत में रखी बस दुआ था करो मदीने खां ॿाहिरां हिकिड़ो खूह हो जंहिं खूह जो नालो हो बीर रूमा खूह ॿुधो अथव न ॿुधो अथव बीर रूमा खूह ॿुधो अथव न भला एतरी जान अथव त इहो खूह कंहिं ख़रीद कयो हो मां तो ॿुधायां तव्हांखे खामोश साईं हाफ़िज़ ऐं मौलवी न गैर हाफ़िज़ ऐं गैर मौलवी ख़बर पए त उन्हनि जी सहाबा सां केतिरी मोहबत आहे उथी त बि थोरो उथी त बि बा ज़ियारत त कराए माशाअल्लाह लाड़काणी अॼु आए तुंहिंजी चांहि थी माशाअल्लाह लाड़काणी तूं के प्यार दे मेहमान मौजो दे मां प्यार दे मैं वेही रहो जज़ाकल्लाह अल्लाहु अकबर कबीरा बुजुर्गन किताबन जे अंदर लिखियो आ मदीने खां ॿाहिरि हिकिड़ो खूह हो जे खूह जो नालो हो बीर रूमा साईं जन खे उहो खूह हो तबियत खे वॾो लॻो अब चवंदा आहिनि न कराची वियो हो पर कराची जो पाणी न लॻुसि बाबा हैदराबाद वियो हो बलोचिस्तान वियो पर पाणी न लॻुसि ईअं चवंदा आहिनि न नबी साईं खे बीर रूमा जो पाणी वाजो वणियो पाण फरमायो त हाणे छा थींदो शो तो वो बीरे रूमा खूह कई मुसलमान जो न हो यहूदी जो हुयो यहूदी के न मुसलमानन का दिल में वरी नफरत होंदी यहूदी जो न मुसलमान मोने खूह मां पानी भरनी न ही कंदो जेको डी काफरन जो हुंदो काफरन का जे डोल जो द्रव वठे मुसलमानन का बब वठंदो मुसलमानन का ट्रे वठंदो हिकड़े डी उहे वठना बे डी ॿिया अल्लाहु अकबर कबीरा
मुझा साईं बेअदा जो पानी न पियन पिया इन खूह जो पानी पियन पिया पीरे रूमा जो पानी मुझे साईं जे तबीयत के वडो बनलो हो अल्लाह अकबर कबीरा ओ मुबारक कलोड़े जे गोठारो इश्के मुस्तफा जो ही मिसाल मुझो जाया वजन न जाए इश्के मुस्तफा जो ही मिसाल खत्म न थीनो दिल जे परे दिल की जन जाए दिमाग से बुझ जाए तो साहबा मुझे साईं इसको केतरो कंदा अल्लाह अकबर कबीरा अल्लाह फरमायो जिब्रील जी रब्बे जलील वन मुझे मोहम्मद की खिदमत में अल्लाह तुझे मोहम्मद के साथ जवा चाहे समोजा महबूब तू खूह जे खरीदारी जो ऐलान कर इंशाअल्लाह कौन को खूह जो खरीदार उथंदो साईं जन उठी बीठा जिब्रील जी वयो हुजूर थी बीठा फरमायो यहूदी जो हिकड़ो खूह आ जे जो नालो आ पीरे रूमा आहे को जेको तहां खरीद करे हजरत उस्मान उठी बीठो उस्मान ना मोहब्बत करने वाला सुभान अल्लाह ते चओ हजरत उस्मान रजी अल्लाह ताला नो उठी बीठो ओ मुझा साईं मां उस्मान यो खूह खरीद तो कया वाह वाह उस्मान वाह वाह मार्केट उस्मान मारे हजरत उस्मान रजी अल्लाह ताला नो दोनों यहूदी वटायो यहूदी के जे उदी गाल मुदा है खूह खपाइने किलना हजरत उस्मान वड्डो वापारी हो आसूदो मानू हो यहूदी दिसी करे हैरान थियो तको गरीब अचे हां जेको खूह मां धंधो करे हां उस्मान छो आयो आ एडो वडो कारोबारी उनके खबर ही नहीं तको उस्मान जी चाहत ही अञा बिया सुभान अल्लाह ते चओ हजरत उस्मान रजी अल्लाह ताला ने जब उधा बलाए खूह खपाइने किलना चे मुझो खपाने जो इरादो त ना आयो हजरत उस्मान जो हाओ यो खूह मांगे खपाए ने जेके पैसा चवने वा उस्मान नी रो मायो वाह यहूदी जो वारो खुली जो यहूदी जो हिकड़े नी मां कमाई दम त हिकड़े नी उस्मान कमाई दो वाह वाह जे उस्मान 2 दीनार वठनो त मां 4 दीनार वठनो मान अल्लाह अकबर कबीरा हजरत उस्मान रजी अल्लाह ताला नो के चयो ओ उस्मान ए सजो खूह कपाइण जो मुझो इरादो ना है बाकी जे चवे त अध खूह कपाए जाए अध मां पाण वट रखा उस्मान साईं चेस ये किए थींदो आ अध खूह जो मतलब छा है पो विच में हित कढो उस्मान साईं के चई दलन तो रकम अदा करे सर बाकी भित करण की जरूरत ना है हिकड़े नी पानी तू खपाइने हिकड़े नी पानी मां खपाइंदो माय अल्लाह अकबर कबीरा हजरत उस्मान रजी अल्लाह ताला अन्हु सां व्यापार कयो व्यापार भी थियो पैसा भी यहूदी के मिलिया हाणे यहूदी तो चवे ओ उस्मान सुभाणे वारो डी मुंजो वारो आ बेली तुजो वारो आ खूब पानी मां कमाए जाए सुभाणे मुंजो वारो आ बेली तुजो वारो आ बेली जेतरो वणे कमाए जाए बुजुर्ग ने ही भी लिखियो आ उन यहूदी ते ठठो लकंदे तो वो यहूदी सजी रात कैलकुलेटर खणी हिसाब में लगियो हुंदो त उस्मान खां 2 ऐं 3 कीअं खणा ॿियो ॾींहुं जॾहिं थियो त हुन यहूदी पाणी खपायो चेदाणे हीअं कयो मांखे हेतिरा दर वञो हेतिरो पाणी खणी वञो वरी सुभाणे उस्मान जो वारो आहे सुभाणे उस्मान खपाईंदो वाह उस्मान मां तुझे जवानीअ तां कुर्बान वञा वाह उस्मान मां तुझे दिलेरीअ तां कुर्बान वञा मां ख़त्म करण वारो हां हज़रत उस्मान जा चाहींदड़ थोरो ॾाढे जो सुभान अल्लाह यहूदी जो ॾियारो पूरो थियो जॾहिं ॿियो ॾियारो आयो त हज़रत उस्मान जे पाणी खपाइण जो वारो हाणे यहूदी इंतज़ार में वेठो आहे उस्मान चई एड़ो महांगो खपाइंदो वाह जॾहिं ॿियो ॾींहुं थियो हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला नो खूह जे मथां आयो चवण वारा चवण लगा उस्मान कल त यहूदी खपायो हेतिरो अथई ओ उस्मान भला तू ॿुधा तू केतिरो वठंदे हिक ॾोल जो उस्मान रज़ी अल्लाह ताला नो फरमायो आओ यार कल यहूदी तव्हांखे खपाए ॾिनो हो अॼु मां उस्मान खपाया नथो अॼु जेको पाणी भरणो अथव भरे वञो मुफ़्त में भरे वञो अॼु जेतिरो बि भरे वञो सुभाणे जेतिरो बि भरे वञो एतिरो भरे वञो
जरूरत ही न पए ऐ मां उस्मान रुपयो भी न वठंदो माव ऐ हीअं बि उस्मान ऐलान कयो हो यहूदी हुयो मां उस्मान मुहम्मद जो ताबेदार हां मुंहिंजो पाणी मुसलमान भी मुफ्त में भरियो मुंहिंजो पाणी काफिर भी मुफ्त में भरियो बुजुर्गन किताबन में लिखियो आ हजरत उस्मान रज़ी अल्लाह अन्हु जे दिहाड़े ते एडा वडा थाम मुसलमान तो भरींदा हा पर काफिर भी भरींदा हा सब भरे वेंदा बेडी हला रखी छड़ींदा हा बेडी ते वो यहूदी वांगण जड़ो मुंह करे वेंदो को ईंदो ही न हो हां वांगण जड़ो मुंह न कंदो बेशा कंदो बरा गुलाब जे दुल जड़ो मुंह कंदो वांगण जड़ो तो कंदो न जो को ईंदो ही कोन डिठे ही तो बेड़ा उस्मान त मारे वडो कम करे छड़े उस्मान इते हुजूर जो जुमलो फरमायो हो न मुबारक कलोड़े वारो तहां जो हियां ठरी पोंदो पर थोरो सुभान अल्लाह चओ त बुधाया पाण फरमायो हे पानी उस्मान खरीद न कयो आ हे पानी मां मोहम्मद खरीद कयो आ हुजूर ये जुमला बिन मौकन ते फरमाया घणन मौकन ते बिन मौके साईं या टाइम किया दुआ करो हलो वना घणो टाइम हलो जी जी हां अध कलाक आया 5000 थी गयो हवा मंजे में सो हां अरे अध कलाक आया 5000 ऐ जी हां साईं वाह 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 ओरे अल्लाहु अकबर नारे दुरी अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर कबीरा यहूदी बेदी हते निमाणो थी वेई रहो हाने जी छा थींदो बेरे हाने ते यहूदी हजरत उस्मान जे दरवाजे ते आयो उस्मान जो दरवाजो खड़काई अब आगे में यहूदी जो वारो हो हाने का जो वारो आ उस्मान जो वारो आ दरवाजो खड़के हजरत उस्मान बाहर निकली आयो उस्मान जो शा जो खैर ताए अज भला मुझे तरह दे तू आयो खैर ताए जो उस्मान बियो कुछ भी न थियो आ बाकी जे को रहल खुआ अदखू उहो भी मां खपाण दो चाहे बस समझई माने को अचे न थो मुंजाई न था तने यहूदी न था तने खपाए छागा खपाए उस्मान के दिया उस्मान सही चाचोस खबर था बी हो आली मां मशवरो कया पर मां बी गाल ते आयो जाई एकड़ो जुमलो होयो तो हुजूर फरमायो इयो पानी उस्मान खरीद न कयो आ इयो पानी कहीं खरीद कयो आ गालायो था मां मोहम्मद खरीद कयो आ ये हुजूर जुमला घणन जानते चया बिन जानते एकड़ी हुआ जाई जाते हजरत बिलाल रज़ी अल्लाह ताला नु के उमैया वडा दुख दींदो वडो तकलीफूं दींदो ही बुजुर्गन किताबन जे अंदर लिखियो आ हजरत बिलाल रज़ी अल्लाह ताला नु के गर्भ वारी ते सुमारे उन जे सीने ते पत्थर रखंदा वो हजरत बिलाल के चंदा ओ बिलाल अज चौ तमा मोहम्मद जो कलमो छडण ला तैयार आ असां तो के तकलीफूं न दीना से वाह बिलाल मां तुझे नाले ता कुर्बान वना तने दमुजा साईं जे रात में राज ते वजन प्यार जी जो जन्नत में अंदर दाखिल थिया मुझे साईं के पंज घुमण का पैरों पैरन जे घुमण जो आवाज आयो पान फरमायो जिब्रील ए मकाग में जन्नत में केर पियो घूमे हजरत जिब्रील थे आमिना जा लाल तो काग में कोई जन्नत में ना आए ते जिब्रील के तू मत जे बिलाल के तू मदीने में शरे आयो एनो ताला के बनियो एनो ताला के बनियो जो यो बिलाल घूमे मदीने में पियो न जे घुमण जो आवाज अल्लाह तो के जन्नत में पियो बुधराए वाह मुझा बिलाल मां तुझे नाले ता कुर्बान वना हजरत बिलाल के गरम आए ते सुमारियो सीने पे गरम पत्थर रखो काफर चवन पे बिलाल कलमो छड़ो पर बिलाल पांजे जुबान सा पे कहे कुल हु अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद अहद जा कलमा अहद जा कलमा अल्लाह अकेलो बिलाल जे जुबान मां चन पिया पर ओ मुबारक कलोड़े वारो या बुजुर्गन ही भी गाल लिखिया जाते बिलाल अल्लाह भी करे पियो अहद भी करे पियो पर तकलीफुन जे करे वडियूं रड़ियूं भी करे पियो
अल्लाह हजरत बिलाल अहद अहद भी करे पियो पर तकलीफ़ुनि जे करे वॾियूं रड़ियूं भी करे पियो रोए भी मुझे साईं जे अखियुनि मुबारकनि मां पाणी अची वियो ही मुझे देवबंद जे आलमनि चयो आ अल्लाह जो नबी जॾहिं रोवंदो आ अल्लाह जहन्नम जा दरवाजा खोलराईंदो आ ऐं अल्लाह जो नबी जॾहिं बुरकंदो आ खिलंदो आ त अल्लाह जन्नत जा दरवाजा खोलराईंदो आ पाण फरमायो अबू बकर मां मोहम्मद खां बिलाल जो रोअण बर्दाश्त नथो थिए ओ अबू बकर मां मोहम्मद खां बिलाल जो रड़ियूं बर्दाश्त नथियूं थियनि अबा उथो था उथजो न मां ख़त्म थो कयां हाणे जेको उथंदो उन ते 500 रुपया ॾंड आहे बस हाणे उथण ख़त्म आहे छो त बस बयान ख़त्म थियण वारो पोइ उथण छा जो दुआ थींदी दुआ खां पोइ उथो मूंखे पंहिंजे अल्लाह में उमेद आहे आयासीं त झोलियूं गुनाहनि सां भरियल हो दुआ घुरी वेंदासीं अल्लाह असांजी ख़ालियूं झोलियूं पंहिंजे रहमत सां मालामाल करे छॾींदो हाणे आख़िर में मुझो शहीद चंदो आखिर में बेवफाई चंगी ना थोरो सुभान अल्लाह दिल से चओ पान फरमाया अबू बकर मा का बिलाल जो रोण बर्दाश्त न थो दे बिलाल जो रड़ियूं बर्दाश्त न थियूं थियनि ओ अबू बकर को बिलो करन भला हजरत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु वटि हिकड़ो गुलाम हूंदो हो ओ गुलाम 7 माण्हुनि जो सामान अकेलो खणंदो 7 माण्हुनि जो सामान गालायो तो सही अकेलो खणंदो हजरत अबू बकर जो गुलाम हो हजरत अबू बकर आयो उमैया वटि उमैया के चई उमैया मां तो सा व्यापार करण चाहियां हजरत अबू बकर के चई अबू बकर तू तो रेशम जो व्यापारी आ अबू बकर तुंहिंजा त कपड़े जा वॾा दुकान तू केड़ो व्यापार करण आयो आ तू केड़ो गरीब आ जो मामू कमाइण आयो आ जे वडो व्यापार तो सा करण आयो आ तई केड़ो जे बिलाल माके आजाद करे दे ओ बिलाल माके आजाद करे दे जेको चवने तनी दो माय अबू बकर हेतरो हेतरो सोन वठनो माय हेतरा हेतरा दिरहम दीनार वठनो माय मां अबू बकर के कबूल आ ॿियो ॿुधाय ओ अबू बकर बिलाल जे मुकाबले में उहो गुलाम भी वठंदो माय जेको हिकड़ो जणो 7 माण्हुनि जो सामान खणंदो हाने चई त अबू बकर के इया ॻाल्हि वॾी गोरी लॻंदी इहो गुलाम केरी दो सवाल ही पैदा न एड़ो गुलाम कंहिं वटि आहे ई न हजरत अबू बकर जो घबराला ये पैसा भी न मां दिरहम दीनार भी न मां अबू बकर बिलाल जे मुकाबले में यो गुलाम भी ॾिनो मां हजरत अबू बकर आयो उन गुलाम के चई हेतरो हेतरो सामान त खणी ने हेतरा दिरहम दीनार खणी ने आ मुसा पाण भी गॾु हल उमैया वटि आयो उमैया के चई गुलाम थो ॾियाए हेतरा पैसा थो ॾियाए हेतरा दिरहम दीनार थो ॾियाए उमैया हजरत बिलाल मां हथ कढायो हजरत बिलाल के जने वतियूं अचे पियो हजरत अबू बकर सिद्दीक जी जो उमैया का मोटियो उमैया हजरत बिलाल ने हजरत अबू बकर ने इशारो कंदे रड़ कंदे चयो अबू बकर माके लगे तो तू सोची न तो पर सोचो तो जो तमाम गलत आ मता पो पछताई अबू बकर मां तुझे जवाब दा सदके वञा अबू बकर मां तुझे जवाब दा कुर्बान वञा वाह सिद्दीक अकबर अबू बकर सिद्दीक जो जवाब हे मुबारक कलोड़े वाला बुधन पिया हजरत अबू बकर उमैया के चयो ओ उमैया मां पछताया तॾहिं जॾहिं तो उमैया सां वापार कयां हे मुंहिंजो वापार तो उमैया सां न आहे हे मुंहिंजो वापार हिकु अल्लाह सां ॿियो अल्लाह जे रसूल सां चई त अल्लाह जे रसूल सां जेको वापार हूंदो वरी अबू बकर पछताईंदो सवाल ही पैदा न आहे हजरत अबू बकर सिद्दीक जॾहिं मुंहिंजे हुजूर जी खिदमत में हजरत बिलाल के वठी आयो मुबारक कलोड़े वारो उन वक्त मुंहिंजे हुजूर फरमायो हो बिलाल के मां मोहम्मद पाण खरीद कयो आ सुभान अल्लाह चई नथा हाणे सफ़ा वठजी आले बस मां भी खत्म थो कयां सुभान अल्लाह तो ॾाढिया हजरत उस्मान फरमायो हाँ थोड़ो माके मशवरो करण दे तकड़ ना है हाने केड़ी तकड़ चई पहिरियों तकड़ ही जरे तोखा अधु खू खरीद करणो हो हाने तकड़ ना है हाने तू तरस हाने थोड़ो मशवरो कया
मुझे हुजूर जे खिदमत में आयो ओ मुझा साईं हाने तुम्हारे यहूदी दरवाजे ते आयो आते पियो त सजो कू खरीद कर पाण फरमायो ओ उस्मान हाने यो यहूदी तुझे वकड़ में आयो थई हाने अध खू खरीद न कजांस हाने चईजांस अध खू खरीद तने कंदो मां तने खू तुझे सा गड जेको बाग आयो बाग भी मां उस्मान खे विकणी ने ऐं बुजुर्गनि लिखियो आहे त इहो बाग यहूदी खे एॾो प्यारो हो बेइंतिहा माना यहूदी चवंदो हो कुझु बि मिले पर बाग न विकणा मजबूर थियो हजरत उस्मान के जी उस्मान ए बाग में दिनो मां ए पानी जो खूह भी विकड़ी दिनो मां हजरत उस्मान के चई जेके पैसा तो भरिया इन पैसन के बारे में तो छा तो चवे मुझे उस्मान मुबारक कलोड़े वारो मुझे उस्मान फरमायो ये जेके पैसा मां तो के दिना मां ये मोहम्मद जी इश्क ता कुर्बान थी विया हजरत खुबैब रजी अल्लाह ताला अन्हु के फांसी जे फंदे ते वठी आया घणो टाइम थिया हजरत उस्मान बिन कलाकनि जी बोली चला हजरत उस्मान हजरत खुबैब रजी अल्लाह ताला अन्हु के फांसी जे फंदे ते कापर वठी आया हजरत खुबैब रजी अल्लाह ताला अन्हु के चवण लगा ओ खुबैब हाने तो के फांसी अचण वारी आ तो जे फांसी में काई देर न आए ओ खुबैब हिकड़ो जुमलो चओ त तो के असा हाने जो हाने माफ क्यों जे केड़ो जुमलो चवा अरे माके बुधायो तमा खुबैब के केड़ो जुमलो चवणो आ अल्लाहु अकबर कबीरा हजरत खुबैब रजी अल्लाह ताला अन्हु जो जवाब तब जो न मुबारक कलोड़े वारो अजो त हर को जे तो मां इमामुल अंबिया जो आशिक आयो इमामुल अंबिया जो आशिक आ त वो ही काडे वई नाराज न थी जो अल्लाह जो नालो तो नाराज न थी जो माता जो दुश्मन आया माता जो खैर खावा मुजी दिल थी जे क़यामत जे न्याणे जने कब्र में उठो हिते ता जी सुन्नत होजे ऐ आमना जो लाल परे गन सी करे तांगे वडो भाकुर पाए ऐ ता जे निराण ते चुमी ने मुजी दिल ई थी जे हाने त इश्क जी दावा करण वारा घणा पर खुबैब जरा आशिक न मिलना हाने त इश्क जी दावा करण वारा घणा पर बिलाल जरा आशिक न मिलना हाने त इश्क जी दावा करण वारा घणा पर सिद्दीक अकबर जरा आशिक न मिलना हाने त इश्क जी दावा करण वारा घणा अल्लाहु अकबर कबीरा पर हजरत उमर जरा आशिक न मिलना हाने त इश्क जी दावा करण वारा घणा पर सोने उस्मान जरा आशिक न मिलना सोने अली जरा आशिक न मिलना ये आशिक एड़ा जन पाजो माल भी इमामुल अंबिया दे कुर्बान जो जान भी कुर्बान गई बच्चा भी कुर्बान जा घर भी कुर्बान जा पर इमामुल अंबिया के शदे न आयो वाह हजरत खुबैब फांसी जे फंदे ते आयो फांसी अचण वारी आयो हजरत खुबैब के चवन था ओ खुबैब हिकड़ो जुमलो जो तो के माफ करे छडियो हजरत खुबैब रजी अल्लाह ताला न चयो बुधायो मां खुबैब के केड़ो जुमलो चवणो आ जे खुबैब तो के जुमलो इयो चवणो आ तू चओ त काश मां खुबैब पंहिंजे घर में हुजा अॼु न फांसी वारी जाइ ते मोहम्मद हुजे जे इहो जुमलो हिकड़ो चओ त अॼु मां जे घर में हुजा फांसी वारी जाइ ते मोहम्मद हुजे हां असां तोखे हाणे ई हाणे छॾींदासीं अॼु में खुबैब हो मश्किरी थोरई आ मजाक थोरई आ जे हुजूर जूं ओबरियूं पीतियूं हूं जे हुजूर जूं ओबरियूं खादियूं हूं जे हुजूर जा पोसा वता हा खुबैब हो यूं एड़ो जुमलो किथे तो चवे हजरत खुबैब तो चवे जालिमा ता त एडो वडो जुमलो ता चरायो पर खुदा जी जान जो कसम मां खुबैब त जवाब इयो आ मां पंहिंजे घर में पंहिंजे बच्चन सां आरामी हो जा ऐ मुझे मोहम्मद करीम के को कंडो लगे या भी गाल मां खुबैब का बर्दाश्त नहीं ता तो चई चबो दा देते मोहम्मद फांसी जे फंदे ते होजे हा मां खुबैब घर में हो जा हा पर मां खुबैब के इहा भी गाल बर्दाश्त ना है जो मां पाजे घर में हो जा ऐ मुझे महबूब मोहम्मद करीम के को कंडो लगे ये या सहाबा जिन जो इश्क इमामुल अंबिया सा तमाम घणो हो ऐ आखिर में ता के एकड़ी बी भी गुजारिश कया त कलमे वारो
अजो वायदो कयो त जंहिंजा अबो अम्मा जीअरा आहिनि उहे अबे अम्मा जो अदब कंदा जंहिंजा अबो अम्मा जीअरा आहिनि हथ त खणो मां हथ हेठि थो कयां मां पंहिंजो हथ हेठि थो कयां छो त मूंखे अबो बि कोन्हे मूंखे अम्मा बि कोन्हे मां पंहिंजो हथ हेठि थो कयां जंहिंजा अबो अम्मा जीअरा आहिनि उहे हथ मथे कयो त ख़बर पवंदी अजो वाइदो कयो अबे अम्मा जो अदब कंदो अबे अम्मा जो एहतराम कबो मदीने जे साईं फरमाए जेको इंसान पंहिंजे निंड पई अबे जे पेर खे चुमी थो ले निंड पई अम्मा जे पेर खे चुमी थो ले ॼणे न अबे अम्मा जे पेर खे चुमी ॾिनी आहे ॼणे न बैतुल्लाह जे चाऊर खे चुमी ॾिनी आहे अल्लाहु अकबर कबीरा हाणे माण्हू केॾा न ज़ालिम थी आया मुंहिंजे लाड़काणे सिले में ये ताज़ी ताज़ी ॻाल्हि थो तव्हांखे ॿुधायां 2 ॾींहंनि जी ॻाल्हि आहे नई देरे में मुंहिंजे लाड़काणे सिले में हिकिड़ो ज़ालिम पुटु पंहिंजे अम्मा खे रक्शे में वेहारे मस्जिद जे दरवाज़े ते छॾियो उहा अम्मा मस्जिद में सुम्ही पई आया कुराड़ी अम्मा हाय पुट केॾा न ज़ालिम थी आयो शादियुनि खां पोइ पुट घर वारनि जे हवाले थी आयो पुटनि खां अबे अम्मा जो अदब छॾे वियो अल्लाहु अकबर कबीरा हालांकि अबे अम्मा जे करे दुनिया में आया वो ज़ालिम पुट पंहिंजे जीजल अम्मा खे मस्जिद जे दरवाज़े ते छॾियो यकीन ॼाणो उन अम्मा जो वीडियो जो मां ॾिठो त मुंहिंजे अखियुनि मां पाणी अची वियो उहा कुराड़ी अम्मा उहा मज़लूम अम्मा रोई करे अखियुनि मां ॻोड़ा आए पई मस्जिद जो इमाम ऐं मस्जिद जा तालिबान अम्मा खां पुछनि पिया अम्मा ॿुधा त सही भला अम्मा तोखे मस्जिद में केरु छॾियो आहे उन कुराड़ी अम्मा खे पंहिंजे मथां फरासी पाती पई आहे फरासी मथां विझी पई आहे अम्मा जे चवनि था अम्मा ॿुधा त तोखे केरु छॾियो आहे उहो इमाम साहब थो चवे हिन अम्मा खे हिन मस्जिद में टियों चौथों ॾींहुं अम्मा मस्जिद में पई आहे अम्मा ॿुधा तोखे मस्जिद जे दरवाज़े ते केरु छॾियो आहे चई मुंहिंजो हिकिड़ो पुटु आहे पंहिंजी घरवारी वठी पंहिंजा ॿार वठी मूं वारी जाइ कपाए करे अलाए काॾे हलियो वियो अॼु चोथों ॾींहुं मां कुराड़ी अम्मा खे ख़बर न आहे त मुंहिंजो पुटु किथे आयो ओ मुबारक कलोड़े वारो हाणे ॿुधायो त इहा जीजल अम्मा भला वञे त वञे काॾे इहा कुराड़ी अम्मा वञे त भला वञे काॾे अम्मा खे कुराड़प में सहारो बचन जो हूंदो आहे अम्मा खे कुराड़प में सहारो त पंहिंजे औलाद जो हूंदो आहे इन जे करे त अल्लाह पंहिंजे क़ुरान में चयो त वक़ज़ा रब्बुका अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु बिल वालिदैनि ihसाना ओ मुंहिंजा मानो मां नसीहतूं थो कयां रब क़ुरान में इबादत मुंहिंजी कजो नज़र न्याज़ मुंहिंजी कजो सजदो मुंहिंजो कजो रुकू मुंहिंजो कजो ऐं ॿिए नंबर ते अबे अम्मा जो अदब कजो मुंहिंजे मदीने जे साईं फरमायो जेको अबे अम्मा खे ॾुखाईंदो जन्नत पंहिंजी जाइ ते पर अल्लाह उनखे जन्नत जी खुशबू बि नसीब न कंदो हालांकि जन्नत जी खुशबू 500 साल जे पंध ते ईंदी आहे 500 साल ऐं उहा कुराड़ी अम्मा अम्मा को पुछनि था अम्मा तुंहिंजे पुट जो नालो छा आहे उहा अम्मा थी चवे मुंहिंजे पुट जो नालो आहे रब ॾिनो यार ॿुधायो त सही न कुराड़ी अम्मा पुट जे ॼमण वक़्तु केॾो न ख़ुशीअ में हिन जो नालो रब ॾिनो रखियो हूंदो अम्मा त सम्झो त मुंहिंजो पुटु वॾो थींदो आहे वॾा फ़ाइदा थींदा पर इहो ज़ालिम बच्चो पंहिंजे अम्मा खे मस्जिद जे दरवाज़े ते छॾे करे अलाए काॾे हलियो वियो यादि रखो कलमे पढ़ण वारो जे अव्हां बे अम्मा जो अदब न कंदो पोइ पंहिंजे औलाद मां बि पंहिंजे अदब जो आसरो न कजो ॻाल्हि खुलियल आहे साईं जेसी करणी वैसी भरणी अबे अम्मा जो अदब कंदो तव्हांजी औलाद तव्हांजो अदब कंदी अबे अम्मा जो ख्याल कंदो तव्हांजी औलाद तव्हांजो ख्याल कंदी नबी से फरमायो अबे अम्मा जे कदमनि में जन्नत अथव घरवारीअ जे कदमनि में जन्नत न अथव घरवारी जे कदमनि में सेंडल अथव हवा अलाए कावड़ जे वाला छा माई जे कदमनि में सेंडल आहे न हवा हिकिड़ा हमरा ब शादियूं कयूं पो शादी करण खां बाद में हिन जी घर मां
वड्डा टहका चल पिया। शादी करने के बाद में बाहर जो निकतो तो हमरा पुछस बाबा खैर थाए असाई दा ओ साईं वेरा बाबा बस दुआ दा करो 2 मिनटन में पुछस तो बाबा 2 मिनटन में दुआ दा करो दुआ को आगे न वई हां ठीक है पुछा के बाबा असांजी जिंदगी तो जहर थी वई आ तुझे घर में भला टहकन जो ट्राकोड़ो लगो पियो आ खैर थाए हां बाबा मुंजी भी चे जिंदगी ऐशन में आ चे किए भला जे मोजू घर वारियूं पाण में विड़ंदियूं पो जले पाण में विड़ंदियूं न पो मां विच में छडाण लाइ ईंदो हां हुनखे पिंडी अची वई डस हुनखे हणदी हुअ हेठि थी वञी ठका मुंहिंजे बूथ में हुनखे को चमचो हथ वेंदो ठका हणदी ठका मूंखे हुनखे कपकी रती तो ठका मूंखे पो जले मांखे लॻंदो आ मुंहिंजूं ॿई घर वारियूं टहक ॾींदियूं आहिनि बाबा इहो ख़ुशीअ जा टहक न अथव इहे मुंहिंजे सो बाबा घर वारन मां एडी प्यार जी उम्मीद न रखो रात जा 12 थिया न घर वारी सुमी पोंदी 12 सुमी पोंदा या जीजल कुराड़ी अम्मा दरवाजे ते इंतजार कंदिया पुट हिक थियो काडे वहे या अम्मा इंतजार कंदिया घर वारी इंतजार न कंदिया अज वचन कयो त इंशाअल्लाह कुरान पढ़बो वचन त कयो अज वचन कयो त इंशाअल्लाह नमाज पढ़बी वडी डिघी तकीर थी वई आ तहां के मां समझानो थकजी भी पिया हुंदो तो भला जके आखिरी ताईं दिल सा वेठो आखिर में तो चओ सुभान अल्लाह जिंदगी बाकी मुलाकात बाकी।